जी त सॼी सिंध सरापा एहतजाज है। मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा सिविल सोसाइटी जा एहतजाज पिया थियनि। हिकु सिंध दुश्मन मनसूबो जोड़ियो वियो आहे। सिंधू दरिया मां ग्रीन पाकिस्तान जे नाले ते शक नाल कढिया पिया वञनि त जीअं पंजाब खे आबाद कजे ऐं सिंध जी ज़मीन खे बंजर कजे, गैराबाद कजे। इहा हिकु वॾी सिंध दुश्मन मनसूबो आहे। कॾहिं कालाबाग डैम ठाहियो पियो वञे त कॾहिं जेलम किनाल ठाहिया पिया वञनि, कॾहिं बादशाह डैम ठाहियो पियो वञे। हींअर ताज़ो पीपुल्स पार्टी ऐं वफ़ाक़ जी मिली भगत सां ही नओं ड्रामो रचायो वियो आहे, जंहिंजे लाइ चयो पियो वञे त सिंधू दरिया मां ग्रीन पाकिस्तान ते शकिनाल कढिया वेंदा। वफ़ाक़ खे इहा ज़ाती ख़बर आहे त सिंधू दरिया सिंध जे 7 करोड़ अवाम जो जियापो आहे। तव्हां 7 करोड़ सिंधी अवाम खां हयातियूं खसे रहिया आहियो। जे पाणी आहे त अन्न बि थींदो, जे अन्न आहे त ईमान बि आहे। ही तव्हां असांखां ईमान खसण जी साज़िश करे रहिया आहियो, जंहिंखे हरगिज़ सिंध जो अवाम क़बूल न कंदो। सिंध नेशनल पार्टी हमेशह सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ एहतजाज कनि। अॼु बि असांजो एहतजाज आहे। असीं सरापा एहतजाज आहियूं। कराची खां असां शुरूआत कई आहे। सॼी सिंध में धारणा लॻंदा, सॼी सिंध में एहतजाज कया वेंदा। ॿी सूरत में वफ़ाक़ पंहिंजो क़िबलो दुरुस्त करे अहिड़नि सिंध दुश्मन मनसूबनि खां हू अवॉइड करे त बहितर आहे। ही सिंध दुश्मनी आहे। असीं नथा चाहियूं त हिन मुल्क जो बुनियाद असांजे वॾड़नि विधो ऐं हिन मुल्क जा असां ई मुखालिफ़ थी बीहूं। छो त जॾहिं असांजे जियापे जो ज़रियो ख़तमु कयो वेंदो त ज़ाहिरी आहे पोइ सिंधी माण्हू बगावत ते लही ईंदा, सिंधी माण्हू इनकलाबी थींदा, हू इनकलाब आणींदा। ही असांजी धरती आहे, सिंधू असांजो आहे। असीं सिंध जे अवाम खे इहा अपील था करियूं त महिरबानी करे जंहिं बि सिंध में रहंदड़ उर्दू ॻाल्हाईंदड़ भाइर हुजनि, बलोच हुजनि, सिंधी हुजनि, जंहिं बि सिंधू नदीअ जी थञ पीती आहे उहो सिंधू नदीअ जी पंहिंजी थञ मल्हाए मां सां धरतीअ सां वचन करे त जेकॾहिं सिंधूअ मां किनाल कढिया वेंदा त असीं वफ़ाक़ सां विढ़ंदासीं, वफ़ाक़ जे साम्हूं ईंदासीं। पोइ असां हिन वफ़ाक़ खे क़बूल न कंदासीं। जेकॾहिं असांजे सिंधू दरिया जो नालो ख़तमु कयो वेंदो, सिंध जूं ज़मीनूं बंजर कयूं वेंदियूं त पोइ असांखे ही वफ़ाक़ नथो खपे। ही वफ़ाक़ सिंध दुश्मन आहे। 1947 खां हिन वक़्त ताईं वफ़ाक़ हमेशह सिंध दुश्मनियूं कयूं आहिनि। कॾहिं कालाबाग डैम जो इशू उथारियो पियो वञे, कॾहिं समुंड जो इशू पियो उथारियो वञे, कॾहिं सिंध जे वसीलनि जी फुल लुट कई पई वञे, कॾहिं सिंध जे ज़मीनुनि ते कब्ज़ा कया पिया वञनि, कॾहिं सिंध जे कोयले ते धाड़ो हयो पियो वञे, सिंध जो गैस, सिंध जो तेल उन ते कब्ज़ा लॻा पिया आहिनि। सिंध जूं ज़मीनूं कब्ज़े हेठि अची वियूं आहिनि। छा सिंधी माण्हुनि खे कमज़ोर सम्झो थो वञे? हा, सिंधी माण्हू अमन पसंद ज़रूरु आहिनि ऐं हू हमेशह सूफ़ियुनि जी सरज़मीन धरतीअ ते अमन जो पैगाम खणी रहिया आहिनि। इन जो इहो मक़सदु न आहे त सिंधी माण्हू कमज़ोर आहिनि ऐं हू ख़ामोश आहिनि। त असीं सम्झूं था त वफ़ाक़ खे मज़बूत मुल्क नथो खपे। वफ़ाक़ याने पंजाब हमेशह सिंध दुश्मनियूं कयूं आहिनि। हू नथो चाहे त ही मुल्क मज़बूत हुजे, सिंधी माण्हुनि खे बाग़ी कयो वञे। सिंधी माण्हू जे पंहिंजे हक़ लाइ एहतजाज था कनि त उन्हनि ते रेटूं करे नौजवाननि खे खंभे गुम कयो थो वञे। KPK जी हालति तव्हांजे साम्हूं आहे। बलोचिस्तान जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। हाणे अची हिननि सिंध सां हथ चुरांद कई आहे। असीं वफ़ाक़ खे ॿुधाइण था चाहियूं त महिरबानी करे असांखे मजबूर न कयो। जो असांजो ठहियल मुल्क, असांजे वॾड़नि जेको ठाहियो कुर्बानियूं ॾेई मुल्क, उन मुल्क जो वजूद ख़तमु थिए ऐं उन जा ज़िम्मेवार तव्हां हूंदो, पंजाब साम्राज हूंदो। पंजाब साम्राज सिंध दुश्मनी न करे त बहितर आहे। ही सिंध जो 7 करोड़ अवाम पंहिंजे जियापे सिंधू दरिया खे
कॾहिं बि सुकण न ॾींदो। ही सिंधु दरिया असांजो जियापो आहे, पाणी असांजो जियापो आहे। कंहिं बि सूरत में सिंध जा गैरतमंद सिंधी माण्हू, सिंध में रहंदड़ बलोच, उर्दू ॻाल्हाईंदड़ भाइर सभु हिन सिंधु दरिया खे बचाइण लाइ रोडनि ते ईंदा, वफ़ाक़ जे साम्हूं थींदा, वफ़ाक़ सां मुहाॾो अटकाईंदा, सिंधु खे सुकण न ॾींदा। ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ भाइरनि खे बि चवंदुसि त पंहिंजी ख़ामोशी ख़तमु करियो, पंहिंजी ख़ामोशी टोड़ियो। तव्हां बि इन सिंधुअ जो पाणी पिया पीओ, इन सिंधुअ ते पिया हलो। जे सिंधुअ में पाणी न हूंदो त तव्हां पाणी किथां पीअंदो? सिंधुअ जी थैनियूं मल्हायो, नमक हलाल थियो, नमक हरामी छॾियो, ख़ामोशी छॾियो। ही वफ़ाक़ कंहिंजो बि न आहे। 1947 खां अॼु ताईं जिन जिन क़ौमुनि सां हिन वफ़ाक़ यानी पंजाब जेके ज़्यादतियूं कयूं आहिनि उहे कंहिंखां ढकियल छुपियल न आहिनि। हाणे वफ़ाक़ खे ॿुधायो त सिंध जो 7 करोड़ अवाम जाॻे थो, सिंध जो 7 करोड़ अवाम सुजाॻ थी चुको आहे। पंहिंजो क़िबलो दुरुस्त कर, पोइ ईअं न थिए त असां दमादम मस्त कलंदर कयूं, पोइ न रहे बांस न वॼे बांसुरी। महिरबानी करे पंहिंजो वफ़ाक़ क़िबलो दुरुस्त कर।